हयातियात 9 क्लास लाइ चैप्टर 3 लेसन 14 किंगडम एनिमलिया जानवरनि जी दुनिया। आउं आहियां बालाजी उस्ताद नजुला चन्ना। अॻे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे जो के लेक्चर जा मौज़ू आहिनि किंगडम एनिमलिया ऐं कंपेरेटिव कैरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल किंगडम्स। किंगडम एनिमलिया ऑल एनिमल्स आर मल्टी सेल्यूलर। किंगडम एनिमलिया में जेकी जानदार अची वञनि था, एनिमल्स अची वञनि था, उहे सभई घण जीव घरड़ाई जानदार हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि यूनिसेल्यूलर, यानी ओपन जेका आहे इंसानी अखि जेका आहे उन सां नज़र न ईंदड़ जानदार। मल्टी सेल्यूलर जानदार उहे आहिनि जेकी असांखे इंसानी अखि सां नज़र अची वञनि था। उन में तव्हांजी किविल बि अची वञे थी त किविल खां नंढो जेकॾहिं इन जो अंडो आहे जूं जो, उहो पिणु असांजो मल्टी सेल्यूलर हूंदो आहे। यूकेरियोटिक विच आर इंजेस्टिव हेटरोट्रॉफ्स, ही जेके आहिनि सो यूकेरियोटिक जानदार हूंदा आहिनि। उन्हनि खे ट्रू न्यूक्लियस हूंदो आहे, वेल डिफाइंड उन्हनि खे ऑर्गेनेल्स हूंदा आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे मेम्ब्रेन में बंदि हूंदा आहिनि। ऐं ही इंजेस्टिव हेटरोट्रॉप्स हूंदा आहिनि। इंजेस्टिव जो मतिलबु आहे त ही ॻीहंदा आहिनि, हिननि खे हिकिड़ो ख़ासि पंहिंजो खाधे हज़म करण जो तरीक़ेकार हूंदो आहे ऐं वात जे ज़रिए खाधो जेको आहे खाईंदा आहिनि। हेटरोट्रॉफ्स जो मतिलबु आहे त इहे पंहिंजो खाधो पाण तयारु न आहिनि करे सघंदा, पर ॿियनि जे मथां खाधे जे लाइ दारो मदार कंदा आहिनि। विदाउट सेल वाल, हिननि जे अंदरि सेल वाल कोन हूंदी आहे। इट इंक्लूड्स ऑल वर्टिब्रेट्स एंड इनवर्टिब्रेट्स एक्सेप्ट प्रोटोज़ुआ। हिन किंगडम एनिमलिया में सभई जेके रीढ़ जे हॾे वारा जानदार आहिनि, मेमल्स, बर्ड्स, रेप्टाइल्स, उहे अची वञनि था ऐं इनवर्टिब्रेट्स बि अची वञनि था एक्सेप्ट प्रोटोज़ुआ। प्रोटोज़ुआ असांजे किंगडम एनिमलिया में कोन थो अचे। इनवर्टिब्रेट्स में आर्थ्रोपोड्स अची वञनि था, मोलस्क्स अची वञनि था, वर्म्स अची वञनि था, स्पंजिस अची वञनि था, वग़ैरह वग़ैरह। किंगडम एनिमलिया जूं जेकॾहिं असां बुनियादी ख़ासियतूं ॾिसूं त नंबर पहिरें ते आहे त ही मल्टी सेल्यूलर थींदा आहिनि। हिननि में घण जीव घरड़ाई जेके जानदार आहिनि उहे शामिल आहिनि। यूकेरियोटिक थींदा आहिनि विद न्यूक्लियर मेम्ब्रेन एंड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स। ऐं ही हेटरोट्रॉफिक थींदा आहिनि, ॿियनि ते खाधे जे लाइ गुज़र सफ़र कंदा आहिनि। सेल वाल हिननि में मौजूदु कोन हूंदी आहे। आउटर मोस्ट बाउंड्री ऑफ सेल इज़ सेल मेम्ब्रेन। जीव घरड़े जी ॿाहिरीं जेका हिननि जी हद हूंदी आहे, बाउंड्री हूंदी आहे, उहा सेल मेम्ब्रेन हूंदी आहे। ॿूटनि जे अंदरि वरी उहा सेल वाल थींदी आहे। न्यूट्रिशन जो तरीक़ो हिननि जो इंजेक्शन वारो हूंदो आहे ऐं ही सेक्शुअल रिप्रोडक्शन जे ज़रिए पंहिंजा जेके नसुल आहे उनखे ही अॻिते वधाईंदा आहिनि। उन्हनि में इनवर्टिब्रेट्स ऐं वर्टिब्रेट्स जेके आहिनि उहे जानदार शामिल आहिनि। असांखे किताब में टेबल ॾिनल आहे कंपेरेटिव कैरेक्टरिस्टिक्स ऑफ 5 किंगडम लाइफ। जेकी 5 किंगडम आहिनि हयातियाती, उन्हनि जूं ख़ासियतूं आहिनि, उन्हनि जी जेकॾहिं भेट कजे, किंगडम मोनेरा आहे, किंगडम प्रोटिस्ट आहे, किंगडम फंगाई आहे, किंगडम प्लांटाई आहे, किंगडम एनिमलिया आहे। इहे 5 किंगडम्स आहिनि। सेल टाइप जे लिहाज़ खां जेकॾहिं असां हिननि में फ़र्क़ु ॾिसूं त पहिरियों फ़र्क़ु इहो आहे त किंगडम मोनेरा जेको आहे उहे सेल टाइप उन्हनि जो प्रोकैरियोटिक थींदो आहे, यानी उन्हनि में न्यूक्लियस जेको आहे उहो न्यूक्लियर मेम्ब्रेन में इनक्लोज्ड कोन हूंदो आहे। उन्हनि जा जेके सेल ऑर्गेनेल्स हूंदा आहिनि उहे पंहिंजे मेम्ब्रेन में बाउंड कोन हूंदा आहिनि। किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाई, किंगडम प्लांटाई, किंगडम एनिमलिया, उन्हनि जो सेल टाइप सभिनी जो यूकेरियोटिक थींदो आहे। यूकेरियोटिक जो मतिलबु आहे त हिननि में हिकिड़ो वेल डिफाइंड न्यूक्लियस हूंदो आहे जेको पंहिंजे न्यूक्लियर मेम्ब्रेन में बंदि थियल हूंदो आहे ऐं वेल डिफाइंड हिननि में वरी सेल्यूलर ऑर्गेनेल्स थींदा आहिनि जेके पिणु पंहिंजे पंहिंजे मेम्ब्रेन में बंदि थियल हूंदा आहिनि। सेल वाल जे लिहाज़ खां जेकॾहिं ॾिसिजे त किंगडम मोनेरा में उहा जेका सेल वाल आहे पॉलीसेकेराइड ऐं अमाइनो एसिड जी ठहियल हूंदी आहे, या वरी सेल्यूलोज जी पिणु थींदी आहे। प्रोटिस्टा में कुझु में सेल वाल मौजूदु हूंदी आहे ऐं ॿियनि में मौजूदु कोन थींदी आहे। किंगडम फंगाई जेको आहे उहो उन्हनि में मौजूदु हूंदी आहे पर उहा सेल्यूलोज जी ठहियल कोन हूंदी आहे। ऐं किंगडम प्लांटाई में सेल्यूलोज जी ठहियल सेल वाल मौजूदु हूंदी आहे। एनिमलिया में सेल वाल थींदी ई कोन्हे का। न्यूक्लियर मेम्ब्रेन मोनेरा में असां पहिरियां ई ॻाल्हि कईसीं त उहो मौजूदु कोन हूंदो आहे। बाक़ी सभिनी में इहो न्यूक्लियर मेम्ब्रेन मौजूदु हूंदो छो त हुननि जो जीव घरड़ो यूकेरियोटिक आहे। बॉडी ऑर्गेनाइज़ेशन, मोनेरा जी जेका बॉडी ऑर्गेनाइज़ेशन आहे उहो सेल्यूलर हूंदो आहे पर विदाउट बॉन्डेड ऑर्गेनेल्स। उन्हनि जा जेके ऑर्गेनेल्स आहिनि उहे पंहिंजे मेम्ब्रेन्स में बाउंड कोन हूंदा आहिनि। जॾहिं त किंगडम प्रोटिस्टा जेको आहे उहे सेल्यूलर थींदा आहिनि ऐं वरी असांजा किंगडम फंगाई जेको आहे उहे मल्टी सेल्यूलर उन्हनि में हूंदा आहिनि
पर उन्हनि जो जेको आहे लूज़ स्ट्रक्चर हूंदी आहे, लूज़ टिश्यूज़ हूंदा आहिनि। ऐं वरी किंगडम प्लांटाई जेको आहे उन्हनि जी बॉडी ऑर्गेनाइज़ेशन सेल खां मथे चढ़ियल टिश्यूज़ ऐं ऑर्गन्स ताईं फैलियल हूंदी आहे। वरी किंगडम एनिमेलिया में सेल्स गॾिजी करे टिश्यूज़ ठाहींदा आहिनि, टिश्यूज़ गॾिजी करे ऑर्गन ठाहींदा आहिनि, ऑर्गन गॾिजी करे ऑर्गन सिस्टम्स ठाहींदा आहिनि ऐं ऑर्गन सिस्टम गॾिजी करे पोइ वरी हिकिड़ो ऑर्गेनिज़म ठाहींदा आहिनि। मोड ऑफ न्यूट्रिशन किंगडम मोनीरा जेको आहे उहे ऑटोट्रॉफिक थींदा आहिनि, यानी पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि। उन ऑटोट्रॉफिक में उन्हनि जो हिकिड़ो त केमोसिंथेटिक तरीक़ेकार हूंदो आहे ऐं ॿियो वरी फोटोसिंथेटिक हूंदो आहे। कीमियाई शयुनि मंझां बि उहो पंहिंजा रिएक्शन्स करे खाधो तयारु करे सघंदा आहिनि ऐं क्लोरोफिल जी मदद सां ॿूटनि वांगुरु पिणु किंगडम मोनीरा जा जानदार पंहिंजो खाधो तयारु करे वेंदा आहिनि। ऐं हिननि में वरी हेट्रोट्रॉफिक बि थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते जीअं सेप्रोफाइट हिननि जो रिलेशनशिप थींदो आहे, यानी डेड ऐं डिकेइंग जेके जानदार आहिनि उन्हनि खे एब्जॉर्प्शन जे ज़रिए उन्हनि जे मथां जेको ऑर्गेनिक मटीरियल आहे उन्हनि जे मथां डाइजेस्टिव एंजाइम सीक्रेट कंदा आहिनि ऐं उहे जेॾी महिल जो नरम थी वेंदा आहिनि, सिंपल मालिक्यूल्स में तब्दील थी वेंदा आहिनि, त उन्हनि खे पंहिंजे बॉडी सरफेस सां अंदरि एब्जॉर्ब करे वठंदा आहिनि। ॿियो हिननि जो रिलेशन आहे हेट्रोट्रॉफिक में पैरासाइट जो। पैरासाइटिक रिलेशन अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें किंगडम मोनीरा जा जेके जानदार आहिनि उहे ॿियनि जानदारनि जे जिस्मनि जे अंदरि रहंदा आहिनि ऐं उन्हनि जे ई खाधे पीते ते गुज़र सफ़र कंदा आहिनि, यानी मुफ़्त खोरीअ वारो मोड ऑफ न्यूट्रिशन पिणु मोनीरा में मौजूदु आहे। किंगडम प्रोटिस्टा में इहे जेके आहिनि ऑटोट्रॉफिक थींदा आहिनि, फोटोसिंथेटिक हूंदा आहिनि, पंहिंजो खाधो पाण बि तयारु कंदा आहिनि ऐं वरी हेट्रोट्रॉफिक पिणु थींदा आहिनि, यानी कुझु अहिड़ा मिसाल आहिनि जेके पंहिंजो खाधो पाण तयारु न आहिनि कंदा, पर उहे ॿियनि जे मथां खाध खुराक जे लाइ गुज़र सफ़र कंदा आहिनि। किंगडम फंगाई जेके आहिनि उहे हेट्रोट्रॉफिक थींदा आहिनि ऐं उन्हनि में सेप्रोफाइटिक बि थींदा आहिनि त पैरासाइटिक बि थींदा आहिनि। सेप्रोफाइट जो असां मतिलबु अॻ में ई पढ़ी आयासीं त डेड ऐं डिकेइंग ऑर्गेनिक मटीरियल ते जेके ऑर्गेनिक एंजाइम्स आहिनि उहे सीक्रेट करे ऐं पोइ उन्हनि खे एब्जॉर्ब करे वठंदा आहिनि। पैरासाइटिक जो मतिलबु इहो आहे त उहे मुफ़्त खोर थी करे ॿियनि जे जिस्म ते, ॿियनि जे खाधे ते गुज़र सफ़र कंदा आहिनि पिया ऐं पंहिंजे जेको होस्ट हूंदो आहे उनखे नुक़सानु पिणु पहुचाईंदा आहिनि, छो त पैरासाइटिक जो मतिलबु आहे मुफ़्त खोरी। ॿूटा जेके आहिनि उहे ऑटोट्रॉफिक थींदा आहिनि किंगडम प्लांटाई में। उन्हनि जो मोड ऑफ न्यूट्रिशन इहो आहे त उहे पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि ऐं उन तरीक़े खे चइबो आहे फोटोसिंथेसिस, रोशनाई तरकीब वारो अमल, जंहिंमें इनऑर्गेनिक मटीरियल्स खे खणी करे कार्बन डाइऑक्साइड पाणी खे खणी करे सिज जी रोशनीअ खे खणंदा आहिनि ऐं उन्हनि खे पोइ वरी क्लोरोफिल जी मदद सां खाधे में तब्दील कंदा आहिनि, जंहिंमां ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन तयारु थींदी आहे। किंगडम एनिमेलिया में हेट्रोट्रॉफिक थींदा आहिनि। हेट्रोट्रॉफिक में उन्हनि जो तरीक़ो आहे खाइण जो होलोज़ाइक आहे ऐं सेप्रोफाइटिक आहे, इंजेक्शन वारो मेथड आहे। सो इहे इन्हनि में खोड़ सारा जानदार अहिड़ा आहिनि किंगडम एनिमेलिया में जेके एब्जॉर्प्शन जे तरीक़े सां खाईंदा आहिनि, त उहे वरी डेड एंड डिकेइंग मटीरियल ते बि गुज़रान कंदा आहिनि ऐं इंजेक्शन जो तरीक़ेकार बि हूंदो आहे। अहिड़ा जानदार जिन में माउथ हूंदो आहे ऐं हिकिड़ो प्रॉपर एलिमेंट्री केनाल हूंदो आहे जंहिंमें हिकिड़ी डाइजेशन थींदी आहे, जीअं माण्हूअ जो मिसाल मौजूदु आहे। सो इहे कुझु फ़र्क़ु आहिनि सेल टाइप जे लिहाज़ खां, सेल वॉल जे लिहाज़ खां, न्यूक्लियर मेम्ब्रेन जे बुनियाद ते, बॉडी ऑर्गेनाइज़ेशन जे बुनियाद ते ऐं मोड ऑफ न्यूट्रिशन बुनियाद ते। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणीअ ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।